Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. वठी हर हर जन्म वरबो वठी हर हर जन्म वरबो मिठा में रण में मिलबो मिठा में रण में मिलबो खत्म हूंदा थी वेंदी खत्म हूंदा थी वेंदी चिठीअ जा रण में मिलबो मिठा में रण में मिलबो अक्सर माण्हू पाण जीअं क़ौम खे मारे वेंदावन अक्सर माण्हू पाण जीअं क़ौम खे मारे वेंदावन अक्सर माण्हू पाण जीअं क़ौम खे मारे वेंदावन के माण्हू मरंदे मरंदे क़ौम जी यारी वेंदावन के माण्हू मरंदे मरंदे क़ौम जी यारी वठी हर हर जनम वरबो मिठा महरान में मिलबो जड़न अमर गीतन जे ख़ालिक सिंध जे आशिक ऐं नाले वारे शाइर जुमंदर बदर जी दिल ओचितो बीहजी वई जुमंदर बदर जी ओचितो विछोड़े ते सिंध सोगवार जुमंदर बदर 80 वरनि जी ॼमार में दिल जो दौरो पवण सबब दम ॾिनो जुमंदर बदर जी जनाज़े निमाज़ उमरकोट वेझो ॻोठ रूहलवाई में अदा कई वेंदी जुमंदर बदर जी मज़ाहमती शाइरी सिंध जी जागरता में अहम किरदार अदा कयो सिंध में जदीद क़ौम परस्ती जे बानी साईं जी एम सैयद पंहिंजे किताबनि में भी जुमंदर बदर जी शाइरी जो ज़िक्र कयो वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं सकाफ़त वारे सूबाई वज़ीर सरदार शाह पारां भी जुमंदर बदर जे विछोड़े ते ॾुख जो इज़हार वॾे वज़ीर चयो त जुमंदर बदर बहितरीन शाइर ऐं सिंध सां लाज़वाल मोहब्बत कंदड़ इंसान हो सरदार शाह जो चवणु आहे त जुमंदर बदर अवामी अंदाज़ में सिंध जे क़ौमी सुञाणप खे दिलफ़रेब अंदाज़ सां इज़हार कयो जुमंदर बदर ज़बरदस्त शाइर हुअण सां गॾु हिकु पुरअज़म सियासी कारकुन बि हो संदसि लाॾाणे सां सिंधी अदब ऐं शाइरी में ख़ाल पैदा थियो आहे जुमंदर बदर खुद सिंध जे हवाले सां एॾो वॾो किरदार आहे वो किरदार उत्साह जो किरदार है वो किरदार पंहिंजे मारूड़नि सां पंहिंजे हारिन सां झांगिन सां खलाड़ थियण जो उन्हनि सां हिकु थी बीहण जो उहो किरदार आहे जुमंदर बदर उन्हनि माण्हुनि मां हो जेके क़ौम खे जीआरण चाहींदा जेके अनल हक़ जी तंद तवारण जी जेको आहे रस्ते ते हुया ऐं उहे माण्हू जेके सदाई हलचल में रहंदड़ माण्हू हुजनि जुमंदर बदर साईं जी एम सैयद जो पेड़ो पेरोकार हुयो पंहिंजी शाइरी ऐं पंहिंजे आवाज़ ज़रिए माण्हुनि में क़ौमी सोच पैदा करण जी कोशिश कई जुमंदर बदर साईं जी एम सैयद खे मायूसियुनि मां कढियो साईं जी एम सैयद खे जिसनी क़ौमी मायूसियुनि मां कढियो मायूसी मां कढण वारो जुमंदर बदर हाणे जॾहिं असां में न रहियो आहे तॾहिं बि इहा जेका मोहबत इहा घटि बि कोन बल्कि वधंदी शइ माण्हू हमेशह हुनजी इज़त जी निगाह सां ॾिसंदा सिंध जे ॾात धड़नि ऐं सियासी समाजी अॻवाननि पारां बि जुमंदर बदर जे विछोड़े ते ॾुख जो इज़हार नाले वारे लेखारी एजाज़ मंगी चयो आहे त साईं जी एम सैयद जहिड़े माण्हू बि एतिराफ़ कयो त जुमंदर बदर जी शाइरी खेसि मायूसियुनि मां ॿाहिरि कढियो अयूब खोसो डॉक्टर मुश्ताक फुल खलील कुंभार डॉक्टर न्यास कालाणी ऐं ॿियनि पारां बि जुमंदर बदर खे भेटा पेश टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॾात धड़नि चयो त जुमंदर बदर पंहिंजी मज़ामती शाइरी सां नौजवाननि में शऊर पैदा कयो इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान खान ऐं ॿियनि ख़िलाफ़ परदेही फंडिंग केस बैंकिंग कोर्ट मुंतक़िल करे छॾियो शरीक जवाबदारनि तारिक शफ़ी ऐं फैसल मक़बूल खे 5 ॾींहंनि अंदरि जांच में शामिल थियण जो हुकुम तारिक शफ़ी ऐं फैसल मक़बूल जी हिफ़ाज़ती ज़मानत में 1 हफ़्ते ताईं जी वार अदालत चयो त जवाबदार जांच में शामिल थी बैंकिंग कोर्ट सां राब्तो कनि अदालत फॉरेन एक्सचेंज एक्ट तहत दाख़िल केस जो दायरेकार तय करे छॾियो जस्टिस मोहसिन अख्तर कियानी चयो त इमरान खान ऐं ॿियनि ख़िलाफ़ केस बैंकिंग कोर्ट में ॿुधो वेंदो इस्लामाबाद जी अदालत आज़म सवाती जे ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो स्पेशल जज सेंट्रल राजा आसिफ सुभाणे आज़म सवाती जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाईंदो
FIA जे प्रोसिक्यूटर दलील ॾींदे चयो त आज़म सुबाती ट्वीट ज़रिए आर्मी चीफ ख़िलाफ़ नफ़रत अंगेज़ बयान ॾिनो, हिन इदारे में बग़ावत जी कोशिश कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त ॿोॾि मुतासिरनि जी बहाली जो कमु जारी आहे। ॿोॾि मुतासिरनि में हेल ताईं 66 अरब रुपया विराए चुका आहियूं। वज़ीर आज़म नेशनल फ्लड रिस्पॉन्स एंड कोऑर्डिनेशन सेंटर इस्लामाबाद में इजलास की सदारत कंदे वज़ीर आज़म जो चवणु हो त परॾेह मां आयल इमदाद NDMA ज़रिए विरहाई पई वञे। मुतासिर इलाइक़नि में अञा ताईं पाणी बीठल आहे। पाणी बीठल हुअण सबबि वबाई बीमारियूं पकड़जी वियूं आहिनि। ॿोॾि दौरान 1700 माण्हू फौत थी चुका आहिनि। ॿोॾि मुतासिरनि खे अकेलो न छॾींदासीं। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि ॿोॾि मुतासिरनि जी बहाली बाबति कराची में इजलास। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे वीडियो लिंक ज़रिए शिरकत। वॾे वज़ीर चयो त ॿोॾि मुतासिर इलाइक़नि मां पाणी निकाल वारो कमु जारी आहे। मुतासिरनि खे खाद खुराक ऐं ॿियूं सहूलियतूं फ़राहम कयूं पियूं वञनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त वफ़ाक़ी सरकार ॿोॾि मुतासिरनि जी बहाली लाइ सिंध सरकार जो भरपूर साथ ॾींदी। सिंध जे ॿोॾि मुतासिरनि जी बाहुर न थियण ख़िलाफ़ जमायत इस्लामी जे सरबराह सिराजुल हक़ जी अॻवानी में वगड़ वेझो इंडस हाईवे ते धरणो। सिराजुल हक़ चयो त वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतूं ॿोॾि मुतासिरनि जी बाहुर करण में नाकाम थी वियूं आहिनि। सिंध में हज़ारे मुतासिर रोड रस्तनि ते निंधड़का वेठल आहिनि। सिंध सरकार ॿोॾि मुतासिरनि जी बहाली लाइ संजीदा नज़र न पई अचे। मुतासिरनि जी बाहुर न कई वई त हिकु वॾो इंसानी अलमियो जनमु वठंदो। इंसानी अलमीअ जनमु वरितो त पोइ हुक्मरान बि बची न सघंदा। सिराजुल हक़ रैली जी सूरत में मेहड़ पहुतो। जमायत इस्लामी जे अमीर उमेर उबाब सां संदसि ॾाॾे पीउ ऐं चाचे जे क़त्ल ते ताज़ियत कई। सिराजुल हक़ चयो त उमेर उबाब खे इंसाफ़ ॾियाराइण लाइ आवाज़ उथारींदासीं। पंजाब में कणक जो बहरान वधी वियो। सूबाई हुकूमत वफ़ाक़ी सरकार खां 10 लख टन कणक फ़राहम करण जो मुतालबो करे छॾियो। पंजाब जे वॾे वज़ीर परवेज़ इलाही पारां वज़ीर आज़म खे ख़त। पंजाब के 3 लख टन कणक फौरी तौर फराहम करण की अपील। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर मोनिस इलाही ख़त की तस्दीक कंदे चयो आहे त शहबाज शरीफ़ की क़यादत में वफ़ाक़ी सरकार पंजाब के माण्हुनि ते ज़ुल्म करे रही आहे। वफ़ाक़ी सरकार सूबे के कणक मां हिस्सो ॾियण खां इनकार कयो आहे। कणक दरामद करण की भी इजाज़त नथी ॾिनी वञे। पंजाब में कणक जो शदीद बहरान पैदा थी रहियो आहे। कराची में खीर महांगे अघ ते विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन। इंतज़ामिया जो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाइयूं। 200 रुपया फ़ी लीटर अघ ते खीर विकिरो कंदड़ दुकानदारनि ते लखें रुपयनि जो ॾंड। केतिरा ई दुकान सील कया विया। कमिश्नर कराची पारां खीर जो फ़ी लीटर अघु 120 रुपया मुक़ररु कयो वियो हो। शहर में खीर 200 रुपया फ़ी लीटर विकिरो थी रहियो आहे।